कामरेड गुलाम रसूल सहते के भेटा पेश करण लाइ कराची प्रेस क्लब में सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में एसयूपी मरकजी अगवान ज़हीन शाह, अज़हर जतोई, कामरेड हमीदा घांगरो, गुलाम मंगीश, शाहीना रमजान, अब्दुल खालिक ज़दरान, विलियम सादिक, अब्दुल खालिक जुनेजो, सरवर समेजो, रज़ा शाह, कामरेड वाहिद जान बलोच, यूनुस महर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त कामरेड गुलाम रसूल सहतो हिकु कम्युनिस्ट, सचो किसान दोस्त, मज़दूर दोस्त, जागीर दुश्मन, साम्राज दुश्मन ऐं सिंध दोस्त इंसान हो। कामरेड 2010 में सिंध में पाणी खोड़ ख़िलाफ़ सॼे सिंध में एहतजाज करण खां पोइ इस्लामाबाद में पेपे दौर जी हुकूमत में मरण घणी ताईं धरणो हंयो, जेको 1 महीने खां पोइ पेपे हुकूमत जी ख़ातिरी ते हालत ख़राब थियण करे कामरेड बुख हड़ताल ख़तम कई। अॻवाननि वधीक ख़िताब कंदे चयो त अॼु सॼे सिंध में कैनाल ख़िलाफ़ थींदड़ एहतजाज कामरेड गुलाम रसूल सहते जी जदोजहद जो तसलसुल आहिनि। सेमिनार जे आख़िर में मुक़र्रिरीन कामरेड गुलाम रसूल सहते जी कयल जदोजहद खे ख़राज तहसीन पेश कयो। इन सॼे जो सिंध जी पॉपुलेशन, सिंध जा कोठ उते जिते ज़मीन में पाणी भेज ख़राब आहे, मथे नथो पहुचे, उन्हनि सभिनी जी रद बनाइण थींदी आहे। इन्हनि सभिनी ख़तरनि खे ॾिसंदे अॻिते वधिणो आहे। पर आख़िर में ते ख़तमु कंदुसि जेका हिन जदोजहद असांखे ताक़त बख़्शी आहे, जेका सिंधु नदी मां असांजी सॼी क़ौम खे गॾु कयो आहे, इहा ताक़त आहे जंहिंते घारियूं दलाल या उन सां एडजस्ट करे हलंदड़ गुलामी पसंद माण्हू जे लाइ हिकिड़ो थ्रेट आहे। हुननि खे ख़बर पइजी वेंदी त हीअ जेका चवनि था त सिंध असांजे खीसे में पई आहे या खीसे में न आहे, सिंध जो माण्हू हर गैर मशरूत हिन सां गॾु न आहे। उन करे सिंध जो माण्हू ॿुधायो आहे त आऊं सिंध सां आहियां। ॿी ॻाल्हि, ख़ुदरू जदोजहद, हाणे वरी पीपुल्स पार्टी हलाए ख़ुदरू जदोजहद माण्हुनि जी मुंहिंजा वीचार तई हो अदबी संगत वारा पिया असां 10 ॾींहंनि असांजी पार्टी न 50 पार्टी 8 महीननि 9 खां 50% ऑफ द टाइम अञा मथे 80% दर माण्हुनि में कॉन्फ्रेंसूं पियूं सुजागी कालाबाग डैम जॾहिं स्कीम आई त छा यकदम ख़तम थी वई छा? और यकदम माण्हुनि में बाहि भरी वई छा? ईअं न, उन गफ़ार खान हयात हो, जंहिं महिल ज़िया जो दौर हो, ओॾी महिल वली खान हो, ओॾी महिल साईं जमशद हो, उन वक़्तु मतिलबु हिकिड़ी वॾी क़यादत हुई खोड़ उन वक़्तु ते इहे सभु हयात हुआ। पर पोइ एसएनए ठही, ॿियूं ठहियूं तहरीकूं जिन में माण्हुनि खे आगाही ॾिनी वई। इहे कैनालनि जॾहिं स्कीम अनाउंस थी, माण्हू ख़ुदि थी निकिता कैनाल जो पन्नू जे महिल ज़ाहिर कयो सो जुलाई वारो त माण्हू निकिरी पिया छा उन जे नुक़साननि खां, उन जी आगाही खां। लंडन, अमेरिका, कैनेडा, दुनिया जे मुल्कनि सां कम्युनिकेशन, इस्लामाबाद सां कम्युनिकेशन, सिंध जे माण्हुनि सां कम्युनिकेशन, छो कोई रस्तो कोन हो। असांखे ख़बर हुई ताक़त हिकिड़े पासे आहे। पानी के मसले पे, किनारों के मसले पे जो जद्दोजहद हो रही है, ये हमारे साथी कामरेड गुलाम रसूल सहतो ने 1910 में शुरू की थी और फिर इन्होंने सिंध में हड़तालें और रैलियां करने के बाद दारुल हुकूमत इस्लामाबाद गए, वहाँ उन्होंने बाकायदा 31 दिन इस मसले पे भूख हड़ताल की थी। और फिर भूख हड़ताल वो उस दौर के मिनिस्टर जो कि आज भी पीपल्स पार्टी उस जुर्म पे शरीक है, उस वक्त भी उन्होंने आके गुलाम रसूल सहतो की भूख हड़ताल खत्म कराते हुए या वादा किया था सिंध के उन केलों में जहाँ पानी नहीं आ रहा है उन्हें हम पानी फराहम करेंगे। दोस्तों, मैं एक बार फिर गुलाम रसूल सहतो को सुख सलाम, दारो सलाम, सोरे सलाम पेश करता हूँ। सिंध जे हारियुनि जी ॻाल्हि कई त पंजाब जे पंडितनि जी बि ॻाल्हि कई। जॾहिं मां पटपीडे हारी तहरीक में वई हुयमि त सहते मूंखे तमामु घणो हौसलो ॾिनो हुयो। हालांकि उहा बलूचिस्तान जे हारियुनि जी तहरीक हुई, पर मां उते वई हुयमि। जेको आहे सोसाइटी असां सां गॾु हूंदो हुयो, काफ़ी अखबारों वग़ैरह समेटे रखियमि। हाणे मां इससे कोई हमें तक़वियत नहीं मिलती, ना ही हमारी कौज को तक़वियत मिलती है।
हमें सोचना चाहिए कि कोई ऐसी स्ट्रेटेजी बनाए कि ठीक है, बेशक अपने अपने मुकामात से निकले, लेकिन एक जगह कहीं हम अपने आप को मुश्तरक दिखाकर एक मुश्तरक आवाज बन के मजदूरों के हक के लिए, हुर्रियतों के हक के लिए, हारियों के हक के लिए आवाज उठाएं, तभी जाके कामयाब होंगे। गुलाम रसूल साहब तो एक ऐसी शख्सियत जिसकी हमेशा यही हो रही कि हम एक आवाज में, एक मुश्तरक आवाज में अपने हुकूक के लिए आगे बढ़ें। और मैं समझती हूँ कि इस यकुम मई को ना सही, अगली यकुम मई को हम कोई ना कोई इस तरह के अलायमल अख्तियार करेंगे कि हम मिल के अपनी ताकत को बटा हुआ नहीं, बल्कि हम मिल के इस चीज को आगे बढ़ाएं और अपनी जदोजहद में कामयाब हों। आखिर में गुलाम रसूल सैयद को मैं सलाम कहूँगी। मेरा ताल्लुक नेशनल पार्टी से। हेतिरा सारा नामेरा दोस्त कठा थिया आहिनि, जेकॾहिं हिकु हिकु जो नालो वठंदुसि त काफ़ी वक़्तु गुज़री वेंदो। मां तव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां ख़ुशामदीद थो चवां ऐं तव्हांखे सलाम हुजे सिंध वतन जो जदोजहद कामरेड जी ऐं असांजो साथ त इहो अहिड़ो साथ हो जो जॾहिं सांभर थी त कामरेड असां गॾु हुआसीं। जेका शौरी स्टेज थींदी आहे माण्हू 17, 18 साल 19 साल आज सभई शामिल थी करण नतीजे वधीक भोगींदा स्टेज वारा, छाकाणि असां वरी तकलीफ़ ते लाइ हिदायत पाण निकिता। सो दोस्तों, गुलाम रसूल साहब जो छा हो, कोई जेको बि असां ॻाल्हाए आहे मां बि उहो ई ॻाल्हाईंदुमि, न बि साॻिया हूंदा। मुख़्तसिर मिलत में त असां साथी भाई संगत में हुयासीं, हो सिंधवारी कमेटी में हुयो, ॿई वोट टाइम वर्कर हुयासीं। वोट टाइम वर्कर उन दौर में उनखे सॾे वेंदो हो, उन दोस्त खे ख़बर हूंदी, हरीफ टाले खे ख़बर हूंदी, छो त या ख़ालिद जुनैद साहब ख़बर हूंदी, साईं ज़ैन शाह त दौर में न हुयो, या जतू साहब न हुया। उन दौर में उहो न सम्झो 80s वारो हुयो। असां 80s वारनि खे वरी हाणे वारा दोस्त नथा सुञाणनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वक़्तु उते ॻाल्हि आहे, ही प्रोग्राम सिर्फ़ु नाविक में जेकर खपंदो, पुॼाणी तुरत